करमपुर में मुरमल आराम जो में आशूरा के हवाले से हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम संदन साथियुनि जी अज़ीम कुर्बानी के बेटा पेश करण लाइ मोमिनन पारां इनायत हुसैन खान बिजाणी ज़वार सादिक अली नसीरानी लाहौती गुलाम नबी शेख फ़कीर दादन मलिक लाहौती शहनवाज़ मीरानी ॿियनि जी अॻुवाणी में सखी दौलत शाह बुखारी जी दरगाह तां मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो। इलाइक़े जा मुख़्तलिफ़ नंढा वॾा मातमी जुलूस बेगारी पुल वटि मरकज़ी मातमी जुलूस में शामिल थिया। मातमी जुलूस में शरीक मोमिनन पारां मातम ऐं सीना ज़नी कई वई। मरकज़ी मातमी जुलूस शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि चौकनि चौराहनि खां थींदो अकबर नसीरानी के पेर ते पहुतो, जिते मोमिनन खे नगर न्याज़ ऐं सबीलूं पेश कयूं वयूं। मरकज़ी मातमी जुलूस अॻी मंज़िल तरफ़ वधंदे करमपुर शाही बाज़ार खां थींदो लाहौती अब्दुल रशीद लाशारी ऐं जावेद अली लाशारी के पेड़ ते पहुतो, जिते मातम ऐं सीना ज़नी खां पोइ मोमिनन खे नगर न्याज़ ऐं सबीलूं पेश कयूं वयूं। तंहिंखां पोइ मरकज़ी मातमी जुलूस इमाम बारगाह हज़रत अबू फज़ल अब्बास पहुतो, जिते मोमिनन पारां नमाज़ ज़ोहर अदा की वई। तंहिंखां पोइ ज़री पाक ऐं इमाम मासूम शहज़ादा अली अस्कर अलैहिस्सलाम जो पींघो मरकज़ी मातमी जुलूस सां बरामद थियो। मरकज़ी मातमी जुलूस ईदगाह मोड़ खां बैंक चौक जे रस्ते खां हैदर चौक पहुतो, जिते मोमिनन पारां मातम ऐं सीना ज़नी खां पोइ मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। तंहिंखां पोइ मरकज़ी मातमी जुलूस साॻी जाइ सखी दौलत शाह बुखारी पहुची नहर थी वियो, जिते शाम ग़रीबा मुनक़िद कई वई। मरकज़ी मातमी जुलूस के पुरअमन बणाइण लाइ सिक्योरिटी जा इंतजाम करमपुर पुलिस तरफ़ां इंतहाई सख़्त किया विया हुआ। ॿिए तरफ़ RSC करमपुर जो सिहत अमलो एम्बुलेंस ऐं करमपुर सीको अमलो इमरजेंसी सूरत में मरकज़ी मातमी जुलूस सां सॼो ॾींहुं गॾु रहियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।